बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिनस सिरातल मुस्तकीम। सिंपलिसिटी, सादगी, जेका तव्हां असां आम तौर ते इहो लफ़्ज़ ॿुधंदा आहियूं। जेकॾहिं पुछियो वञे त सादगी छाखे चइबो आहे या कीअं रहिजे, त हर उहा शइ जेका ज़रूरत वारी आहे उन जो पूरा कयो वञे ऐं उनखे इस्तेमालु कयो वञे त उहा सादगी हूंदी आहे। जॾहिं बि ज़रूरत का शइ वधी वेंदी आहे ऐं उनखे असां इस्तेमालु कंदा आहियूं या उनखे रखंदा आहियूं या उनखे गॾु कंदा आहियूं या उनखे स्टोर कंदा आहियूं त उहा सादगी न, पर उहा उन खां कुझु वधियल ॾेखाव वारी शइ थी वेंदी आहे। शोहरत वारी, मशहूरीअ वारी या पंहिंजे जेका दौलत हूंदी आहे, मिल्कियत हूंदी आहे या इज़त हूंदी आहे, उन जो ॾेखाव करणो पवंदो आहे। सादगी ईअं आहे त असांजे मुआशिरे में जंहिंमें असां रहूं था पिया, त सादगीअ जो रहणु एॾो मुश्किलु आहे जो हद खां घणो। ख़ासि तौर ते कॉम्पिटिशन आहे, जंहिं बि माण्हूअ वटि कॉम्पिटिशन आहे यानी भेट आहे, त उहो सादगी वारी ज़िंदगी नथो गुज़ारे सघे। मिसाल, को माण्हू शॉपिंग करे थो अचे ऐं भर वारे घर या पाड़े वारो को माण्हू या ॿी का शइ वठी थो अचे, त असां उनखे ॾिसण खां पोइ असां बि उहा शइ वठंदा आहियूं या उनखे हासिलु करण जी कोशिशि कंदा आहियूं, त उहा सादगी न आहे। पर उहो हुन सां भेट करण जे करे असां मुआशिरे में पाण खे बैलेंस रखण जी कोशिशि कंदा आहियूं, पर उन में माण्हू हद खां ओरांगे वेंदो आहे ऐं हद क्रॉस करे वेंदो आहे। उन खां पोइ कंपेरिज़न, जॾहिं माण्हू कंपेरिज़न कंदा आहिनि पाण खे कंहिं ॿिए सां, त उनजो सुकून ख़तमु थी वेंदो आहे। सादगी हूअं बि सुकून ॾींदी आहे। तव्हां असां जंहिं सोशल मीडिया वारे दौर में रहूं था पिया, उते जेकॾहिं असां ख़ूबसूरत लिबास पाए को वीडियो ठाहियूं था, का तस्वीर कढूं था फेसबुक ते, ट्विटर ते, इंस्टाग्राम ते या कंहिं बि सोशल मीडिया वारे फॉर्म ते रखूं था, ऐं ॾिसूं था त जेको अॻियो माण्हू आहे उन जा लाइक्स बि घणा आहिनि ऐं हुन में जो स्टाइल बि अलॻि आहे, हुनजो बीहक या हुनजो ॻाल्हाइण जो अंदाज़ या हुनजूं तस्वीरूं या कपिड़ा या हुनजी गाॾी, उहे कुल ई शानदार आहिनि, त असां पाण खे घटि महसूसु कयूं था ऐं अहसास कमतरी में अची था वञूं ऐं चऊं था त उहा शइ असां बि हासिलु कयूं या उहा शइ असांखे बि हुजणु घुरिजे। कंपेरिज़न ऐं कॉम्पिटिशन, इहे ॿई हमेशह ख़तरनाक हूंदा आहिनि। ऐं टी, कंप्लेन। जेको बि माण्हू कंप्लेन कंदो आहे उहो कॾहिं बि सादगीअ वारी ज़िंदगी नथो गुज़ारे सघे, छो जो कंप्लेन चइबो ई नाशुक्रीअ खे आहे। तव्हांखे का शइ मिलियल हुजे, तव्हांखे का शइ ॾिनल हुजे, तव्हां वटि का शइ आहे, उन ते तव्हां जॾहिं ग्रेटिट्यूड फीलिंग्स ॾींदा आहियो, ग्रेटिट्यूड वारियूं, या तव्हां पंहिंजो पाण खे ख़ुशीअ वारी कैफ़ियत में रखंदा आहियो ऐं तव्हां कंहिं बि क़िस्म जी कंप्लेन न कंदा आहियो, त पोइ उहा ई सादगी हूंदी आहे। यानी तव्हां जूं जेकॾहिं नीड्स पूरियूं थियूं थियनि पियूं ऐं उन्हनि में तव्हां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारो था पिया, त उहा ई सादगी हूंदी आहे। सादगीअ जा फ़ाइदा आहिनि। सादगी वारो माण्हू कॉन्फिडेंट हूंदो आहे। कॉन्फिडेंट मतिलबु हू अलाह ताला ते मुकमल तौर ते भरोसो रखंदो आहे त अलाह ताला ॾियण वारो आहे ऐं उन ई मूंखे इहे शयूं ॾिनियूं आहिनि ऐं मूंखे इन ई मुंहुं ई गुज़ारो करिणो आहे। ऐं जेको सादगीअ वारो माण्हू हूंदो आहे या सादो माण्हू हूंदो आहे, सादो मां मुराद ई न तबियतुनि जो नेचर जो सादो हुजे, पर हुनजो लिबास, हुनजी उथणी वेहणी, हुनजो ॻाल्हाइणु, हुनजो खिलणु, हुनजो वेहणु, हुनजी जेके बि ज़िंदगी जी कारोबार वारे कम आहे उन में सादगीअ जी झलक ज़ाहिर थी पवंदी आहे। सादगी वारा माण्हू अक्सर करे ख़ुदा जी राह में घणो कुझु ॾींदा आहिनि, यानी हुननि खे जेको मिलियलु हूंदो आहे पंहिंजी नीड्स जेतिरो रखी ऐं ॿियो अलाह ताला जी राह में ख़ैरात करे छॾींदा आहिनि। उन्हनि जे चहिरे ते स्माइल हूंदी आहे, मुस्कुराहट हूंदी आहे, छो जो हू शुक्रगुज़ार बंदा हूंदा आहिनि। शुक्रगुज़ार बंदो ई सादो हूंदो आहे, उहो पंहिंजी नेचर में बि ऐं प्लस में ॻाल्हाइण में बि ऐं खाइण में बि ऐं पहिरण में बि। जेकॾहिं कंहिं माण्हूअ वटि हिकिड़ो सुठो घरु रहाइश लाइ आहे, हिकिड़ी सुठी गाॾी ॿाहिरि वञण जे लाइ आहे या जॉब ताईं वञण जे लाइ आहे ऐं उनखे थोरो हल्को फुल्को बैंक बैलेंस आहे, उहा ई ज़िंदगी बहितरीनु आहे। उनखां वधीक जॾहिं माण्हू वधंदो आहे त उहा लालच सॾिबी आहे ऐं उहा माण्हूअ जो सुकून खसे छॾींदी आहे, माण्हू खे बेचैन करे छॾींदी आहे। पंहिंजी ज़िंदगीअ में सादगी आणियो, ज़रूरतुनि वारनि शयुनि खे हासिलु करण ताईं पाण खे महदूदु रखो, ॾेखाव ऐं नुमाइश खां परे थियो, त तव्हांजी ज़िंदगीअ में बि आसानियूं अची वेंदियूं। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।